मुझो हाणे पोयों वक़्तु आहे अल्लाह हयाती ॾींदी यखड़ी बूटियां त जनाज़े में शरीक थिजो अदा मौत ते भरोसो कोन्हे काॾे अम्मा वई काॾे अबो हुयो काॾे ॾाॾो हुयो काॾे दोस्त हुया कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मरबो कामनि जो वाईअ सदो कोट अॼु वॾी थिए केतिरो अॼु ग़ुलाम हुसैन आहे सवा माण्हू मिलनि था भाकुड़ा पाइनि था दुआ घुराइनि था पर उहो वक़्तु ईंदो जो जिस्म खे मिटी में पूरे मोटंदा अदा कुझु न आहे उहो ॿाहिरि शइ पर आई आहे कुझु करे वठो कतण बाझो मुठी कपिड़ा कंदीअ कीअं रातियां सुम्ही निंड्रा करे ऐं डिगी घुमे पई ॾींहं पोइ इन अफ़ाल ईअं मथां कौड़ी लॻे पंहिंजे काद खे रोई रोई मिठे रब खे राज़ी कयो वक़्तु भरिजी आयो आहे दुआ कयो असांजे मुल्क पाकिस्तान में आलम इस्लाम में ख़ुदा निज़ाम मुस्तफ़ा आमीन असांखे न दुनिया खपे न दौलत खपे न सोन खपे न चांदी खपे न माल खपे असांखे खपे त करीम जो निज़ाम खपे आमीन 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 कंबर लगे हुसैनाबाद में गुलाम हुसैन शाह बुखारी जो मुरीदन के आखिरी दीदार करायो वियो संदसि जनाज़ा नमाज़ जुमे नमाज़ बाद 2:30 वॻे अदा कई वेंदी ॿिए पासे संदसि सोग में कंबर शहर मुकमिल बंद है।